जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल में तव्हांजो स्वागत थी कयां। अॼु जी इहा ख़बर बिलासपुर जी आहे। सिंध खां असांजा वॾा संस्कृतीअ जूं जेके ॻाल्हियूं खणी आया हुया उन्हनि मां हिकु आहे थदड़ी पर्व। हिन पर्व में सिंधी संस्कृतीअ जे अनुसार पंहिंजे परिवार ऐं संतान जी रक्षा ऐं उन्नतीअ लाइ हिकु ॾींहुं पहिरियां छठवीं तिथीअ में भोजन ऐं मिठी कोकी ठाहे करे रखबी आहे। चुल्ह जी पूॼा करे ॿिए ॾींहुं सप्तमीअ ते चुल्ह न ॿारबी आहे। शीतला माता जो पूजन करे परिवार जे लाइ मंगल कामना कई वेंदी ऐं छठ जे ॾींहुं ठहियल भोजन ई ग्रहण कबो आहे। सिंध जी हिन संस्कृतीअ खे जीवित रखंदे अॼु ऋषि कॉलोनी बिलासपुर में हिन पर्व खे श्रद्धा भक्तीअ सां मल्हायो वियो। सुबुह जो शीतला माता जी पूॼा खां पोइ प्रसाद ग्रहण कयूं। घर में सभिनि कल्ह जो तयारु कयल थधो भोजन ऐं मिठी कोकी खाधी। सभिनी सदस्यनि उत्साह सां पूजा अर्चना कई। सदस्यनि में रेखा सिरवानी, कीर्ति सिरवानी, रेशमा पमनानी, दीपा सुहानी, जिया, कविता मंगवानी इन्हनि सभिनि पूजा करे आशीर्वाद वरितऊं। रत्ना शर्मा भाभीअ सभिनी खे प्रेम सां कथा ॿुधाई। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहालु एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।